में तालीमी साल 2026 लाइ MBBS ऐं BDS जी दाख़िला लाइ MDCAT टेस्ट अॼु वरिती वई। पूरे पाकिस्तान में 32 सेंटर क़ाइमु कया विया, जॾहिं त परॾेही उमेदवारनि लाइ सऊदी अरब जे शहर रियाज़ में बि सेंटर ठाहियो वियो। मजमूई तौर ते 1,34,000 खां वधीक उमेदवारनि शिरकत कई, जिन में सिंध मां 33,174 उमेदवार शामिल हुआ। सिंध जे सरकारी ऐं गैर सरकारी मेडिकल यूनिवर्सिटीज़ में 5,000 खां वधीक सेंटरनि ते दाख़िला जो इम्तिहान थियो, जेको सखर IBA टेस्टिंग सर्विस तहत 10 सेंटरनि ते मुनक़िद थियो। ही टेस्ट उमेदवारनि जे मुस्तक़बिल जो फ़ैसिलो कंदी। सिंध में टेस्ट लाइ इस्लामाबाद में 1, कराची में 2, हैदराबाद, जामशोरो, लाड़काणो, नवाबशाह, मीरपुर ख़ास, सखर ऐं जैकबाबाद में 1 सेंटर क़ाइमु कया विया। लियाकत यूनिवर्सिटी ऑफ मेडिकल एंड हेल्थ साइंसिस स्लम्स जामशोरो जे सेंटर ते 2,554 औरतुनि समेत 4,602 उमेदवारनि शिरकत कई, जॾहिं त सखर में 2,760 औरतुनि समेत 5,165, इस्लामाबाद में 154 औरतुनि समेत 258, मीरपुर ख़ास में 801 औरतुनि समेत 1,547, कराची में 8,367 औरतुनि समेत 10,296, हैदराबाद में 2,702 औरतुनि समेत 5,000, नवाबशाह में 1,570 औरतुनि समेत 2,488, लाड़काणो में 1,682 औरतुनि समेत 3,300 ऐं जैकबाबाद में 264 औरतुनि समेत 519 उमेदवारनि टेस्ट ॾिनो। 180 MCQs ते मुश्तमिल 3 कलाकनि वारे पेपर में बायोलॉजी जा 81, केमिस्ट्री जा 45, फिज़िक्स जा 36, अंग्रेज़ी जा 9 ऐं लॉजिकल रीज़निंग जा 9 सवाल शामिल हुआ। टेस्ट दौरान सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्त रखिया विया। इम्तिहानी मर्कज़नि ॿाहिरां मेडिकल कैंप, वालदेन लाइ वेटिंग एरिया, कुर्सियूं, पाणी ऐं ॿियूं सहूलियतूं फ़राहम कयूं वयूं। ही टेस्ट सिंध जे मेडिकल तालीम जो अहम हिसो आहे, जेको उमेदवारनि खे क़ौमी ऐं बैन अल-अक़वामी मयारनि ते जांचे थो। नतीजा जल्द जारी थींदा ऐं उमेद आहे त ही टेस्ट उमेदवारनि खे बहितर मुस्तक़बिल ॾींदी। सिंध हुकूमत ऐं तालीमी इदारनि पारां तालीमी मौक़िआ वधाइण ते ज़ोर ॾिनो वियो आहे। उमेदवारनि मां केतिरनि ई चयो त टेस्ट निहायती तौर ते मुनसिफ़ाणी ऐं चैलेंजिंग हो, पर सिक्योरिटी ऐं इंतज़ामनि ते मुतमइन आहियूं। वधीक अपडेट्स लाइ असां सां जुड़िया रहो।